जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। दोस्तो, पेट्रोल सां भरियल आयल टैंकर शाही रस्ते ते कल्टी थी पियो। मथीं हौदीअ में वेठल क्लीनर कल्टी थियण खां अॻु ई वञी कचे ते किरियो ऐं टैंकर बि वञी संदसि बांह ते पियो। संदसि ॿियो जिस्म त ॿाहिरि हो, अलबत्ता बांह टैंकर हेठां अची वञण करे मुड़ुसु फासी पियो। भर वारे होटल तां माण्हू मदद लाइ डोड़ंदा आया। अॻी केबिन में फाथल ड्राइवर ऐं क्लीनर खे त कढी वरिताऊं, पर हुनखे कढी न सघिया। एतिरे में टैंकर जी इंजण खे बाहि लॻी चुकी हुई। हिकिड़नि माण्हुनि मिटीअ सां इंजण जी बाहि विसाइण लाइ जतन पए कया त ॿियनि फाथल क्लीनर खे छिके ॿाहिरि कढण जा न बाहि पए विसी न क्लीनर पए निकितो। हिकिड़े हमराह सलाह ॾींदे चयो त रुगो बांह फाथल आहे, जंहिं करे सॼो मुड़ुसु फाथल आहे। जेकॾहिं कातीअ या कुहाड़ीअ सां बांह कपे छॾिजे त हुन बाक़ी मुड़ुसु त बची पवे। बांह कपजी वई त बि ख़ैर आहे, हयाती हूंदसि त मुड़ुसु जाले वेंदो। ॿ टे हमराह काती या कुहाड़ी हथ करण लाइ वठी भॻा। वक़्त ते नंढी शइ बि मिलणु मुश्किल थी वेंदी आहे। काती या कुहाड़ी हथ त न आई, अलबत्ता मुॾो सुॾो ॾाटरो हथायुनि। जेसी ताईं उहो खणी पहुता तेसी ताईं टैंकर मां सिमंदड़ पेट्रोल खे बाहि विझड़ी चुकी हुई। फाथल हमराह जा कुकरा हुजनि, ॾाटरे वारो हमराह बाहि जे जर खां वेझो ई न पई वञी सघियो। नेठि ॾाटरो फाथल हमराह ॾांहुं उछलायईं त जीअं पंहिंजी फाथल बांह पंहिंजे अणफाथल हथ सां कपे ऐं पाण खे आजो करे सघे। वाइसर सभिनी जा ख़ता थी चुका हुआ। उछलण सां ॾाटरो थोरो वञी पर भरो किरियो। फाथल हमराह पाण खे ॾाटरे ॾांहुं सोरण जी कोशिशि कई, पर पहुची न पए सघियो। एतिरे में टैंकर में पयल पेट्रोल खे वॾे धमाके सां बाहि लॻी वई। उन धमाके ते गाॾी थोरो मथे खजी वई ऐं ॾाटरे ॾांहुं पाण छिकण सबबि बांह खे साह मिली वियसि, जंहिं करे हमराह आज़ाद थियण सां ॿ टे हथ परे वञी किरियो ऐं जान बची वियसि। बीठलनि मां हिकिड़े चयो, बेशक जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। मतिलब त ख़ुदा ताला तरफ़ां मौत बि लिखियल वक़्त ते अचे थो। मारण वारे खां बचाइण वारो वेझो आहे। दोस्तो, अहिड़ा खोड़ सारा वाक़िया अव्हां जे इलाइक़े में बि ज़रूर पेश आया हूंदा। उन्हनि जे बारे में असांखे ॼाण ज़रूर ॾिजो। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।